सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। असां ज़िंदगी खे बड़ाए तॾहिं सघंदा आहियूं जॾहिं असां पंहिंजो पाण खे ॾिसंदासीं। जेकॾहिं पंहिंजो पाण खे संवारींदासीं त पोइ सभु कुझु संवरजी वेंदो। पर जेकॾहिं असां पाण खे न ॾिसंदासीं, सिर्फ़ु ॿियनि खे ॾिसंदा रहंदासीं त पोइ असां अञा ॿियनि जूं वणंदड़ या न वणंदड़ आदतूं पंहिंजे जीवन में आणींदा। इन खे असां ॾिसंदा आहियूं जीअं असां सचे साईं जो नाम ध्यानु सिमरन कंदा आहियूं। नाम ऐं ध्यान जो मक़सदु इहो हूंदो आहे त इंसान जंहिं जो बि ध्यानु कंदो उनजा गुण पंहिंजो पाण में ईंदा आहिनि। असां जॾहिं उन सचे साईं जो ध्यानु कंदासीं, उनखे यादि कंदासीं त पोइ असांखे उन जा गुण मिलंदा ऐं असां उहे गुण खणी करे नाम जो सिमरन करे पाण में शक्ति पाए करे पंहिंजो पाण खे ऊचाई ॾींदासीं, पंहिंजो पाण खे सत्कर्म कराईंदासीं, सिमरन कराईंदासीं, सभु कुझु कंदासीं। पर उनजी जॻह ते असां कंहिं ॿिए जो ध्यानु कंदासीं, यानी ॿियनि जूं ॻाल्हियूं कंदासीं। तो असां ॾिसंदा आहियूं आम जीवन में जॾहिं असां कंहिं ॿिए ते ॾिसंदा आहियूं, ॻाल्हाईंदा आहियूं त पोइ असां तक़रीबन ॿिए जी एतिरी नेकी न कंदा आहियूं जेतिरी गिला कंदासीं। ॿिए जूं एतिरी ख़ूबियूं न ॾिसंदा आहियूं जेतिरियूं उनमें कमियूं ॾिसंदा आहियूं। इन खे असां ॾिसंदासीं, असां जॾहिं बि वेहींदासीं या पंहिंजे जीवन खे असां ॾिसूं, पंहिंजो पाण खे अगरि असां कंहिं इंसान जो 20 नेकियूं ॿुधूं या चङाइयुनि खे ॾिसूं, पर हिकिड़ो कोई असांखे उनजे लाइ थोरी गिला करे वञे, सची या कूड़ी बसि ईअं हणी वञे, यार हिन में हे कमी आहे थोरी। असां बि पंहिंजो पाण खे ॾिसंदासीं, जिते बि वेहींदासीं, जिते बि जॾहिं उनजी ॻाल्हि निकिरंदी, नालो ईंदो, उनमें जेके 20 ख़ूबियूं या चङाइयूं असां ॾिठियूंसीं उहे असांखे यादि न हूंदियूं। जेका हिकिड़ी कमी असां ॿी ॿुधी हूंदीसीं उहा असांजी खोपड़ी में घुमंदी रहंदी। यानी असांजो ॿिए जे लाइ ॻाल्हाए ॿियनि जूं गिलाऊं करे ॿियनि जूं कमियूं ॾिसी असां पंहिंजे दिमाग़ हिकिड़ो डस्टबिन ठाहे छॾियो आहे जंहिंमें चङी चीज़ रखण जी जॻह आहे ई न। असां चङियूं जेके ॻाल्हियूं ॿुधियूंसीं रखियूंसीं ई न, ग़लति ॻाल्हियूं असांजे दिमाग़ में सदा ई फिरंदी पियूं। त पोइ जहिड़ो असांजो दिमाग़ हूंदो, जहिड़ी असांजी सोच हूंदी, जंहिंजो असां ॻाल्हि कंदासीं, उहे आदतूं असां में पाण में अची वेंदियूं। पोइ असांखे लॻंदो न आहे असांखे ॿिए जी गिला कयूं था, ॿिए लाइ कुझु कयूं था, असांखे महसूसु ई न थींदो आहे। आहिस्ते आहिस्ते पाण गिला घोर थी वेंदा, उहे कमियूं सभु असां में पाण में अची वेंदियूं। कोई असांजी थोरी गिला कंदो आहे, असां हुनते आग बगोला थी वेंदा। ऐं पोइ असां ॾिसंदासीं थोरी थोरी ॻाल्हि ते असांजो ॼण क्रोध सां भरियल थी वेंदा। असां पंहिंजे घर में हुजूं, परिवार में हुजूं, मुआशिरे में हुजूं, माहौल में हुजूं, ऐं पोइ असां ॿिए कंहिंजी चङी ॻाल्हि ॿुधण जे लाइ बि तयारु न हूंदा। असां घर में ॾिसंदासीं, घर में असां जॾहिं बि कोई हिकु ॿिए खे चवंदा आहियूं त का चङी चीज़ चवंदा आहियूं जेका असांजे घर जी भलाई जे लाइ हुजे, असांजी पंहिंजी चङाई जे लाइ हुजे। पर असां ॾिसंदासीं कोई असांखे न हिकिड़ो लफ़्ज़ चवे या ॿुधाए, कोई चवणु ई चाहे, असां उनजी सॼी ॻाल्हि त परे रही, कोई न हिकिड़ो लफ़्ज़ करंदो, अञा 2 लफ़्ज़ ॿुधी करे असांखे 12 पंहिंजा ॿुधाए छॾींदा, ॿिए जी ॻाल्हि असां ॿुधण लाइ ई तयारु न थींदा। असांखे ॻाल्हाए अहिड़ी ॿिए जो ॿुधंदा न आहियूं, ऐं जेको असां न ॿुधंदा आहियूं इन करे घर में, माहौल में, समाज में असांजो सदाई पिटको हलंदो रहंदो आहे, सदाई झगड़ो हलंदो आहे।
छाकाणि त असां ॿिए कंहिंजी ॿुधंदा बि कोन, कंहिंखे ॾिसंदा बि कोन, सिर्फ़ु पाण खे सही सम्झी करे असां कंदा रहंदा